अलतबरी अस्पताल ओल्ड थाणो में पैरामेडिकल स्टाफ की हड़ताल कई वई, जंहिंमें अस्पताल की ओपीडी बंद रही ऐं अस्पताल में परे ईंदड़ सख्त परेशानी खां पोइ घर रवाना थी विया। अस्पताल में को भी ऑपरेशन न थियो ऐं इमरजेंसी भी बंद रही। एहतजाज कंदड़ मुलाज़िमन अस्पताल के मुख्य गेट ते धरणो हणी वेही रहिया। उन्हनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जेके मुलाज़िमन जूं पघारूं वधायो ऐं सर्विस स्ट्रक्चर बहाल करण जा उॿारींदड़ नारा हणी रहिया हुआ। अने मौके ते असगर वली ज़ुहैब मैडम आयशा तनवीर अहमद सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां 14 सालनि खां कमु करे रहिया आहियूं, पर असां पघारूं नथियूं वधायूं वञनि। हिन वक़्तु मुलाज़िम गुज़िरियल 20 सालनि खां 15,000 खां 23,000 ताईं पघार खणी रहिया आहियूं। इन्हनि सिंध जे वज़ीर आला, सिंध जे वज़ीर सिहत ऐं मलीर जे चूंडियल अॻवाननि सां मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौर ते सिंध हुकूमत जे ऐलान मुताबिक़ पघारूं वधाए सर्विस स्ट्रक्चर बहाल कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची